अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सलमान ईसानी ऑफिशियल। दोस्तों अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं जिगरे गोशाए रसूल नवासाए रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनाब इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन जी दीन इस्लाम ऐं आलम इंसान लाइ ॾिनल अज़ीम क़ुर्बानीअ बाबति। दोस्तों, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे विसाल जे 50 सालनि खां पोइ जी ॻाल्हि आहे त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन निमाज़ मग़रिब जे लाइ मस्जिद में तशरीफ़ फरमा हुया त वक़्ति हुकूमत जो हिकिड़ो सिपाही जूतनि समेत मस्जिद में अंदरि आयो ऐं पंहिंजे चेल सां बदल हिकिड़ो ख़त उछलायो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन ख़त पढ़ी फरमायो त इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अब्दुल्ला पुछाओ त ख़त में छा आहे? पाण फरमायूं त वक़्ति हाकिम अमीर माविया हाणे असांजे विच में नाहे रहियो ऐं असांखे गवर्नर तलब कयो आहे। पाण साईं जन फौरन गवर्नर वटि पहुता। तो हाकिम मदीना वलीद वटि पहुचण ते हुन इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन खे चयो त अमीर माविया असांजे विच में नाहे ऐं यज़ीद खे वक़्ति हाकिम मुक़ररु कयो वियो आहे ऐं तव्हां हुन जी बैयत करियो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन साफ़ इनकार कंदे चयो त अहल बैत कंहिंजी बि बैयत न कंदा। दोस्तों, अमीर माविया पाण खां पोइ पंहिंजे पुट यज़ीद खे वक़्ति हाकिम मुक़ररु करे छॾियो हुयो। दोस्तों, उन वक़्तु मदीने शरीफ़ में बैयत असहाबी पिणु मौजूदु हुया जिन यज़ीद लांतीअ खे ख़लीफ़ो मञण ऐं हुकुमरान मञण खां साफ़ इनकार करे छॾियो हुयो, जिन में हुसैन इब्न अली, अब्दुल्ला इब्न ज़ुबैर ऐं अब्दुर्रहमान बिन अबी बकर शामिल आहिनि। तो यज़ीद लांतीअ जो ख़लीफ़ो थियणु इस्लामी मिज़ाज ऐं शरीयत जे बिल्कुलु ख़िलाफ़ु सम्झो वियो, छो त असां ज़िक्र करे आया आहियूं त इहो इमाम हसन अलैहिस्सलाम जिन सां थियल मुआदे जे पिणु ख़िलाफ़ु हुयो ऐं यज़ीद हिकु बदबख़्त ऐं ज़ानी शख़्सियत जो मालिक हुयो ऐं कंहिं बि सूरत में असाबी सॻोरनि ऐं अहल बैत अतारनि हुन लांतीअ खे ख़लीफ़ो मञण खां साफ़ इनकार करे छॾियो हुयो। जेका ॻाल्हि यज़ीद लईन ऐं संदसि टोले खे हज़म न पए थी ऐं इन खां पहिरियां कंहिं बि ख़लीफ़े या हुकुमरान पंहिंजे कंहिं बि पुट रिश्तेदार या मिट माइट खे हुकुमरान मुक़ररु न कयो हुयो। तो जॾहिं इहा ख़बर कोफ़ा पहुती त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन यज़ीद लईन खे ख़लीफ़ो मञण खां इनकार करे छॾियो आहे त अहले कोफ़ा जेके इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन सां इंतिहाई मोहबत ऐं अक़ीदत रखंदड़ हुया, उहे सभु सुलेमान शख़्सीअ जे घर गॾु थिया ऐं सुलेमान इब्न सूरत रज़ी अल्लाह ताला अन्हु इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन खे ख़त लिखियो त तव्हां कोफ़े तशरीफ़ खणी अचो, असां तव्हांजे हथ ते बैयत कंदासीं ऐं तव्हांखे ख़लीफ़ो तस्लीम कंदासीं। दोस्तों, रिवायतुनि में अचे थो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन खे कोफ़ा वारनि तरफ़ां 18,000 ख़त मौसूल थिया त तव्हां कोफ़े तशरीफ़ खणी अचो, असां तव्हांजे हथ ते बैयत कंदासीं ऐं तव्हांखे ख़लीफ़ो तस्लीम कंदासीं। तो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन कोफ़ा वञण जो फ़ैसिलो कयो, छो त हुननि जे नज़दीक यज़ीद लईन जो ख़लीफ़ो रहणु ज़ुल्म जी हिमायत करणु हुयो। हुननि कोफ़ा वञण खे बहितर सम्झो। यज़ीद लईन जी ख़िलाफ़त इस्लाम ऐं शरीयत जे बिल्कुलु ख़िलाफ़ु हुई। ॿिए तरफ़ यज़ीद जी शख़्सियत पिणु तमामु घणो तनाज़े जो शिकार हुई। यज़ीद लईन शिकार, तफ़रीह, ज़ना ऐं शराब जो तमामु घणो आदी हुयो ऐं आम माण्हुनि जे नज़दीक हुन में ख़लीफ़ो थियण जी का बि अहलियत न हुई। दोस्तों, यज़ीद इब्न माविया कंहिं बि हालत में इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन खां बैयत वठण पे छाई, छो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नवासा हुया ऐं उन्हनि जी बैयत वठण खां पोइ ई संदसि हुकूमत मुस्तहकम थी पए सघी। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन पिणु यज़ीद खे नाअहल सम्झंदा हुया। हुननि यज़ीद लईन ख़िलाफ़ु जंग करणु तमामु ज़रूरी सम्झो। कोफ़ा वारनि ते भरोसो कंदे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन मदीने खां मक्का शरीफ़ रवाना थिया ऐं उतां पंहिंजे अहल बैत अतार ऐं चाहींदड़नि सां कोफ़ा तरफ़ रवाना थी विया। जॾहिं यज़ीद लांतीअ खे इहा ख़बर पई त हुन फौरी तौर ते उबैदुल्लाह इब्न ज़ियाद खे कोफ़े जो गवर्नर मुक़ररु करे छॾियो, जेको इंतिहाई बदबख़्त, ज़ालिम ऐं जाबिर शख़्स हुयो ऐं उनखे हुकुम ॾिनो वियो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन कोफ़ा पहुचण जी कोशिशि कनि त उन्हनि खे उते ई रोकियो वञे। इब्न ज़ियाद हिकु लश्कर मोकिले इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं उन्हनि जे साथियुनि खे उते ई रोके छॾियो। 3 महरमुल अमर बिन साद 4000 लश्कर वठी करबला जे मैदान ते पहुतो। दोस्तों, यज़ीद लईन पंहिंजे गवर्नर ऐं पंहिंजे फ़ौज जे ज़रिए इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन ते पंहिंजी बैयत करण लाइ मुसलसल दबाव विझंदो रहियो, पर इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन पुरज़म खड़ा रहिया। दोस्तों, हुन लईन नहर फुरात ते
पहरो लगाए छॾियो ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदन साथियुनि खे पाणी भरण जी इजाज़त न हुई। तो 7 मुहर्रमुल हराम खां पोइ जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जंहिंजे घर वारनि ऐं मासूम ॿारनि खे इंतिहाई प्यास जी शिदत तपायो त मौला जन दुश्मननि खां पाणी घुरियो, पर यज़ीद लईन जी लानती ऐं बदबख़्त ऐं ज़ालिम फ़ौज मौला जन खे पाणी ॾियण खां साफ़ इनकार करे छॾियो। दुश्मननि सम्झो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन हालातनि खां तंग अची असांजो चवणु वठंदा ऐं असांजा मुतालबा मञींदा, पर ईअं न थियो। दोस्तो 7 मुहर्रमुल हराम खां पोइ बि 3 ॾींहंनि जी मज़ीद प्यास खां पोइ बि मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन जॾहिं पंहिंजे इरादे ते मज़बूत बीठा रहिया त दुश्मननि बुज़दिलाना तौर ते संदन खेमनि ते हमिलो करणु शुरू कयो। दोस्तो जंहिं बाद आशूर जी राति इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन यज़ीदी फ़ौज खां हिकु राति जी मोहलत तलब कई। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन ऐं संदन साथियुनि अलाह पाक जी तमामु घणी इबादत कई ऐं मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन यज़ीदी फ़ौज खे मुखातिब थींदे चयो त ॾिसो पंहिंजे गिरेबाननि में ॾिसो ऐं मूंखे सुञाणण जी कोशिशि करियो। छा मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो नवाज़ो न आहियां? छा मां हैदर करार जो प्यारो फर्ज़ंद न आहियां? छा असांजे लाइ इहो कौल न आहे त असां जवानाने जन्नत जा सरदार आहियूं? पर अफ़सोसनाक तौर ते यज़ीद लईन जी बदबख़्त फ़ौज ते उन जो को बि असरु न थियो। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जनाब हुर अलैहिस्सलाम खे अहसासु थियो ऐं हू तमामु घणो पेशेमान थियो ऐं यज़ीद जी फ़ौज खे छॾे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन जे टोले में शामिलु थियो ऐं आख़िर ताईं बहादुरी ऐं शुजाअत सां विढ़ंदो रहियो। दोस्तो आशूर जे ॾींहं ताईं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन जे सभिनी साथियुनि, घर वारनि ऐं चाहींदड़नि खे इंतिहाई बेदर्दीअ सां शहीद कयो वियो, जिन में अली अकबर, अली असगर, कासिम, अब्बास, ओनो मोहम्मद ऐं ॿिया केतिरा ई चाहींदड़ शामिल आहिनि। दोस्तो इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं उन जे साथियुनि दुश्मननि जे सफ़नि ते टुटी उन्हनि खे तहस नहस करे छॾियो ऐं इंतिहाई बहादुरी ऐं शुजाअत जी तारीख़ रक़म करे छॾी ऐं तमामु बहादुरीअ सां विढ़िया। दोस्तो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन जे सभिनी साथियुनि ऐं जानसारनि जी शहादत खां पोइ इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन ज़ख़्मनि खां चूर थी बेहाल थी ज़मीन ते वेही रहिया ऐं दुश्मननि हुननि खे चारो तरफ़ खां घेरो करे छॾियो, पर कंहिं बि इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन खे शहीद करे बदबख़्ती पंहिंजे सिर खणणु न पई चाही। आख़िरकार शिमिर लांतीअ जे तमामु घणो उकसाइण ते ज़ुराक इब्न तमीमीअ इहा बदबख़्ती पंहिंजे सिर खईं ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन जे सिर ऐं गर्दन मुबारक ते तलवार सां हमिलो कयो ऐं सन्नान बिन अनस लांतीअ तीर हलायो, जंहिं बाद इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन बेहाल थी ज़मीन ते किरी पिया ऐं तंहिं बाद शिमिर लांती अॻिते वधियो ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन जो सिर मुबारक पोयां खां वढे धड़ खां धार करे छॾियो। दोस्तो उबैदुल्लाह इब्न ज़ियाद जे हुकुम ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन जो सर मुबारक जिस्म खां धार करे उन्हनि जो जिस्म मुबारक घोड़नि जे टापुनि हेठां रोंदियो वियो। दोस्तो जंहिं बाद तमामु अहल बैत शुहदा जिन जा सर मुबारक नेज़नि ते सवार करे इब्न ज़ियाद लांतीअ जे दरबार में आंदा विया। दोस्तो जंहिं बाद इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन जो सिर मुबारक यज़ीद लांतीअ जे दरबार में आंदो वियो ऐं यज़ीद लांती इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन जे सर मुबारक खे ॾिसी उनखे छड़ियूं हणणु लॻो ऐं चवणु लॻो त ॾिसो असांजे ख़िलाफ़ उथंदड़ हर सिर जो अंजाम इहो ॾिसी, जंहिं बाद यज़ीद लांतीअ जे दरबार में सख़्तो छांइजी वियो। जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जन दरबार यज़ीद में हिकु लर्ज़ा आमेज़ खुतबो ॾिनो ऐं यज़ीद खे आईनो ॾेखारियो। दोस्तो जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा दरबार यज़ीद खे खुतबो ॾींदे चयो त ए यज़ीद, इहा तुंहिंजी भुल आहे त तूं असांखे हथनि में हथकड़ियूं हणी असांजे प्यारनि खे शहीद करे फ़तेह हासिल करे वियो आहीं, पर तूं ता क़यामत लानत जो तोग पंहिंजे गले में विझी छॾियो आहे। पोइ जेको ज़ुल्म नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आल सां कयो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बरोज़े महशर ख़ुदा अॻियां तुंहिंजी शिकायत कंदा ऐं ख़ुदा तो ते बदतर अज़ाब नाज़िल कंदो। दोस्तों अहिड़ी सूरत हाल बाद यज़ीद लईन जी दरबार में सख़्तो छांइजी वियो। यज़ीद जा इतिहादी ऐं दरबारी तमामु घणो शर्मिंदा ऐं पेशेमान थिया। दोस्तों अहिड़ी रीति इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन दीन इस्लाम तोड़े आलम इंसानियत जे लाइ लाज़वाल क़ुर्बानी रही हमेशह जे लाइ सुरखरू थी विया। दोस्तों हर साल मुहर्रमुल हराम जे महीने में करबला जे शहीदनि जी यादि में मजलिस, मातम,
सबील ऐं नंगरो न्याज़ जो एहतमाम करे करबला जे शहीदनि खे ख़िराज तहसीन पेश कयो वेंदो आहे। ऐं आख़िर में अलाह पाक खां इहा दुआ आहे त अलाह पाक असांखे अहल बैत अता मौला हुसैन अलैहिस्सलाम जन जे रोज़ा मुबारक जी ज़ियारत नसीब फ़रमाए। अल्लाह आमीन।